वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। फ़इन तवल्लौ फ़क़ुल हस्बियल्लाह ला तवक्कलतु वहुव रब्बुल अर्शिल अज़ीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। जेके मुझे सोने मोहम्मद जा आशिक़ उनके अर्ज़ तो क्या बुलंद आवाज़ सां सलात पढ़ो। ॾाढा ॾाढा त ख़बर पए त खखराणनि जे ॻोठ में मोहम्मद करीम जा नौकर अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा भाई अजीजों दोस्तों बुजुर्गों अल्हम्दुलिल्लाह सुबह खां वठी मुझे भाई आलमन सगोरन रहमत वालो कुरान पढ़ियो आहे जंहिंजे पढ़ण जे करे जो रहमत जो मींहुं वठो आहे। केरनि आलमन सगोरन जा नाला खणण मौलाना नेमतुल्लाह साहब मौलाना सईद अब्दुल सत्तार साहब दामत बरकातुम हजरत मौलाना अली शेर अल्लामा साहब दामत बरकातुम हजरत मौलाना एसामुल्लाह साहब जन कुरान पढ़ी समूरा जो मोतिन जो मींहुं वसायो। ओ पाणी जे मींहं जे वसण खे ॾिसण वारो अॼु नज़र त कयो खखराणनि जे ॻोठ में मोतिन जो मींहुं वसी रहियो आहे। ओ हिन रहमत वारे कुरान जे करे हिन गर्मीअ में हेॾी जमायत तंहिंजी माना हे सभु सोने मोहम्मद जा नौकर सभु कुरान जा आशिक़ सभु अहल बैत जे दर जा बुहारीदार। नारे तकबीर साले सहाबा साले अहल बैत सब जो सहाबा जे मनण वारा
तॾहिं त हे मंज़ल करे गर्मीअ में रब जे रहमत वारे क़ुरान खे ॿुधण आया। अॼु उहो क़ुरान खखराननि साहबनि जे ॻोठ में पढ़जी रहियो आहे। मुजाहिद अब्दुल हमीद साहब तंहिंजा नवाब महिमान बणजनि, तंहिंजा वज़ीर महिमान बणजनि। अॼु हिन ॻोठ जो चोए रहमत वारो क़ुरान महिमान बणियो आहे। हे वॾेरे जो मोकिलियल महिमान, हे अमीर जो मोकिलियल महिमान, हे नवाब जो मोकिलियल महिमान, हे कामरे जो मोकिलियल महिमान, समूरा जो क़ुरान रब जो मोकिलियल महिमान। ॾाढो चओ सुभान अल्लाह। दुनिया जा महिमान अची उन्हनि खां हवालो वठंदो आहियां ते वॾेरे महिमान मुको मता नाराज़ न थी वञे। अल्लाह जो जे क़ुरान मां महिमान मुको त मां हिन खां हवालो वठदे मां नाराज़ थी वेंदो। मां हिन जे मर्ज़ीअ ते तूं हलंदे त मां आख़िरत में तुंहिंजे मर्ज़ीअ ते हलंदुमि। जीअं क़ुरान चवई दुनिया में तूं कंदो वञ, आख़िरत में जीअं तूं चवंदे उहे मां कंदो वञा। इहो काथे लिखियल आहे? क़ुरान में। उसी दबी चाचा जमात ने को क़ुरान मजीद में सही क़ुरान मजीद क़ुरान में छो छो थे ओढ़ो इन करे छो थे जो इन जो वास्तो आहे क़ुरान सां। हाणे मिठा क़ुरान तूं ॿुधाए चवे तो मा तशतही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। सुभान अल्लाह। ढरिया चकी पिया वरी ॿिया ॼण चओ सुभान अल्लाह। सॾु करे क़ुरान वारे खे रब चवंदो क़ुरान वारा घुर त मां ॼाणा। छा थो सम्झे? हिते घुर ते दुनिया जा माण्हू न घुर पूरी करे सघंदई। अल्लाह चवंदो घुरंदो वञो ॾींदो वञा, चप चोरींदो वञो मुराद पूरी कंदो वञा। माना तुंहिंजे घुरण जी देर आहे, मूंखे ॼण में देर अहिड़े जे दर ते अचो, अहिड़े जे दर ते अचो। अम्मा खे प्यारा न आहियो, अबे खे प्यारा न आहियो, पुटनि खे प्यारा न आहियो, भाइरनि खे प्यारा न आहियो। यादि रखी छॾिजां केॾो तव्हां रब खे प्यारा। समूरा चओ हे कलमे वारा, हीअ हुज़ूर जी उम्मत, हे क़ुरान जे मञण वारा चओ ॾाढा रब खे प्यारा। सुभान अल्लाह। ॾाढा शौक़ था चओ। छा थो पढ़जे हिन जाइ ते? छा थो पढ़जे? क़ुरान। छा चवंदो क़ुरान वारनि खे? घुरो त मां ॼाणा। अॼु उहो क़ुरान हिन खखराननि साहबनि जे ॻोठ में पढ़जी रहियो आहे, जंहिंखे अबू बकर सिद्दीक़ दुकान ते पढ़ियो आहे, सोने उमर भेण खां ॿुधी पढ़ियो आहे, सोने उस्मान शहादत जे क़ईम ते पढ़ियो आहे, सोने अली घोड़े ते पढ़ियो आहे, अम्मा खातून जन्नत जबकि हलंदे पढ़ियो आहे, इमाम हुसैन करबला जे मैदान में पढ़ियो आहे, अरबी मोहम्मद करीम जो मक्के ऐं मदीने जे जबलनि में पढ़ियो। नबी से छा पढ़ियो? छा पढ़ियो? क़ुरान। मक्के जा काफ़िर था चवनि क़ुरान न पढ़, जेका मजूरी चवे हीरा लाल जवार मोती सोन चांदी उहे पर जेतिरियूं न्याणियूं चवे ओतिरियूं परणाई। ये कतार में काफ़िर न्याणियूं बि आहियूं, जेकी चवे परणाई के मांखे कुझु न खपे, के क़ुरान न पढ़। मके वारा लॾाईंदो लॾे वेंदुमि, दुख ॾींदो दुख सनमि, ईज़ा वॾींदो ईज़ा वसनमि, पर मां मोहम्मद क़ुरान पढ़ंदो रहंदुमि। हे क़ुरान जे हथनि में आहे। आल बैत नबी सैया के उहे आशिक़ ई न आहिनि जन वटि क़ुरान कोन्हे। जन वटि क़ुरान